अस्सलाम वालेकुम दोस्तों आऊं आया वो तो आया मतलब वाहिद रज़ा आऊं आया वाहिद रज़ा ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो माय चैनल। ऐं तव्हां सोचींदा पिया हूंदो त माय चैनल वरी छा आहे। माय चैनल मतलब असां त कोन ठाहियो आहे चैनल बाबा। माय चैनल जो मक़सदु आहे त तव्हांजो ई चैनल सम्झो। माय चैनल जेको बि ॾिसंदो जेको बि खोलींदो माय चैनल त तव्हांजो ई चैनल आहे। हिन में तव्हांखे ॾिसण जे लाइ घणो कुझु मिलंदो। घणो कुझु तयारी कई आहे कंहिं असांजे भाउ रुस्तुम। घणो कुझु तयारु कयो आहे तव्हांखे खिलाइण जे लाइ ऐं कुझु सॉन्ग इमोशनल सॉन्ग ख़ुशी जा सॉन्ग हर वैरायटी हिन चैनल में माय चैनल बाक़ाइदे तव्हां फुल इंजॉय कंदो इंशाल्लाह माय चैनल में। त ॾिसण न विसारियो माय चैनल ऐं बराए महिरबानी माय चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾु बेल जो जेको बटन आहे उनखे बि क्लिक कयो त जीअं नोटिफिकेशन बर वक़्तु तव्हांखे मिले त जेके असांजो दोस्त असांजो भाउ रुस्तुम लक साहब जेके वीडियो रखे पहिरियों मैसेज तव्हांखे मिले।